Here and in वक्त हेडलाइंस। हैदराबाद सेंट्रल जेल वेझो सिंध यूनिवर्सिटी जे पॉइंट बस जे ड्राइवर मथां हेठि लहण दौरान फायरिंग, जंहिंमें बस ड्राइवर ग़ुलाम अली मारिजी वियो ऐं सिंध जे वॾे वज़ीर वाक़े जो नोटिस वठंदे DIG हैदराबाद खां रिपोर्ट तलब। क़ौमी असैम्बली जे स्पीकर PTI जे वधीक 35 मेंबरनि जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे वरितियूं। 11 इस्तीफ़ाऊं जनवरी खां अॻु ऐं 17 जनवरी ते बि तहरीक इंसाफ़ जे 35 MNA जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं हुयूं ऐं खेसि मंज़ूर थियल टोटल इस्तीफ़ाउनि जो अंग 81 थी वियो। ॿिए तरफ़ PTI अॻुवाणनि पारां समूरियूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण जो मुतालबो। सिंध समेत समूरी मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बि बूंदाबारी जारी। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बि बर्फ़बारी शहरी घरनि ताईं महदूद ऐं सिंध जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातूं ताज़नि बरसातनि सबबि रत जमाईंदड़ थधि जो रिकॉर्ड इज़ाफ़ो ऐं ॿोॾि मुतासिरीन बग़ैर कंहिं रिलीफ जे मफ़लूजी हालत में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हुकूमत जी घर ॾियण जे वाइदे ते अमल न थियण सबबि अवाम बदहाली जो शिकार।